सूरत ज़मुर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तंज़ीलुल किताबि मिनल्लाहिल अज़ीज़िल हकीम। इन्ना अंज़लना इलैकल किताब बिल हक़्क़ि फ़अब्ुदिल्लाह मुख़्लिसन लहुद्दीन। अला लिल्लाहिद्दीनुल ख़ालिस वल्लज़ीना इत्तख़ज़ू मिन दूनिही औलिया मा नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा इन्नल्लाह यहकुमु बैनहुम फ़ीमा हुम फ़ीहि यख्तलिफ़ून। इन्नल्लाह ला यहदी मन हुवा काज़िबुन कफ़्फ़ार। अल्लाह बाझारे महरबान जे नाले सां शुरू। हिन किताब जो नाज़िल करण ग़ालिब हिकमत वारे अल्लाह जे तरफ़ खां आहे। बेशक असां तो ॾांहुं सच सां किताब नाज़िल कयो त अल्लाह लाइ पंहिंजी इबादत खे ख़ालिस करे, ख़ासि उन जी इबादत कर। ख़बरदार थी, ख़ालिस इबादत अल्लाह जे लाइ ई आहे। ऐं जिन अल्लाह खां सवाइ ॿिया दोस्त करे वरिता, से चवंदा आहिनि त उन्हनि खे रुगो हिन लाइ पूॼींदा आहियूं त असांखे अल्लाह ॾांहुं मर्तबे में वेझो कनि। जंहिं ॻाल्हि बाबति उहे झगड़ो कंदा आहिनि, तंहिं बाबति बेशक उन्हनि जे विच में अल्लाह फ़ैसिलो कंदो। बेशक अल्लाह उन्हीअ खे सिधो रस्तो न ॾेखारींदो जेको कूड़ो ऐं बेशुक्र आहे। لو أراد الله أن يتخذ ولدا لاصطفى مما يخلق ما يشاء سبحانه هو الله الواحد القهار خلق السماوات والأرض بالحق يكور الليل على النهار ويكور النهار على الليل وسخر الشمس والقمر كل يجري لأجل مسمى ألا هو العزيز الغفار خلقكم من نفس واحدة ثم جعل منها زوجها وأنزل لكم من الأنعام 8 أزواج يخلقكم في بطون أمهاتكم خلقا من بعد خلق في ظلمات 3 ذلكم الله ربكم له الملك لا إله إلا هو فأنا تصرفون। जेकॾहिं अल्लाह पाण लाइ औलाद वठण घुरे हा त जेकी सभई बणायो अथसि तंहिं मां जेको वणेस हा सो चूंडे हा, पर उन जी ज़ात पाक आहे। उहो त अल्लाह अकेलो ऐं ज़बरदस्त आहे। आसमाननि ऐं ज़मीन खे पूरी रिथ सां बणायाई। रात खे ॾींहं ते लपेटींदो आहे ऐं ॾींहं खे रात ते लपेटींदो आहे ऐं सिज ऐं चंड खे ताबे कयाई। हर हिकु ठहरायल मुदत ते हलंदो आहे।
ख़बरदार उहो ई ग़ालिब बख़्शणहार आहे। अव्हां खे हिक जीअ मां बणायाई, वरी मंझांउसि संदसि ज़ाल खे पैदा कयाई, ऐं ढोरनि मां 8 क़िस्म अव्हां लाइ लाथाई। अव्हां खे अव्हां जे माउनि जे पेटनि में हिक क़िस्म जी बणावत खां पोइ ॿिए क़िस्म जी बणावत 3 ऊंधाइयुनि में पैदा कंदो आहे। उहो अल्लाह अव्हां जो पालनहार आहे, उन जी सारी बादशाही आहे। उन खां सवाइ ॿियो को इबादत जो लाइक़ नाहे। पोइ केॾांहुं फेराया वेंदा आहियो? إن تكفروا فإن الله غني عنكم ولا يرضى لعباده الكفر وإن تشكروا يرضه لكم ولا تزر وازرة وزر أخرى ثم إلى ربكم مرجعكم فينبئكم بما كنتم تعملون إنه عليم بذات الصدور जेकॾहिं बेशुक्री कंदो त बेशक अल्लाह अव्हां खां बेपरवाह आहे ऐं पंहिंजनि बाननि जे बेशुक्रीअ खे पसंदि न कंदो आहे। ऐं जेकॾहिं शुक्र कंदो त बेशक अल्लाह अव्हां लाइ उन खे पसंदि कंदो ऐं को बार खणंदड़ ॿिए जो बार न खणंदो। वरी अव्हां जो मोटण पंहिंजे पालनहार ॾांहुं आहे। पोइ जेकी कंदा हुओ तंहिंजी अव्हां खे सुध ॾींदो। बेशक उहो सीननि वारो ॻुझ ॼाणंदड़ आहे। وَإِذَا مَسَّ الْإِنسَانَ ضُرٌّ دَعَا رَبَّهُ مُنِيبًا إِلَيْهِ ثُمَّ إِذَا خَوَّلَهُ نِعْمَةً مِّنْهُ نَسِيَ مَا كَانَ يَدْعُو إِلَيْهِ مِنْ قَبْلُ وَجَعَلَ لِلَّهِ أَنْدَادًا لِيُضِلَّ عَنْ سَبِيلِهِ قُلْ تَمَتَّعْ بِكُفْرِكَ قَلِيلًا إِنَّكَ مِنْ أَصْحَابِ النَّارِ أَمَّنْ هُوَ قَانِتٌ آنَاءَ اللَّيْلِ سَاجِدًا وَقَائِمًا يَحْذَرُ الْآخِرَةَ وَيَرْجُو رَحْمَةَ رَبِّهِ قُلْ هَلْ يَسْتَوِي الَّذِينَ يَعْلَمُونَ وَالَّذِينَ لَا يَعْلَمُونَ إِنَّمَا يَتَذَكَّرُ أُولُو الْأَلْبَابِ ऐं जॾहिं माण्हूअ खे को ॾुख पहुचंदो आहे तॾहिं पंहिंजे पालनहार खे ॾांहुं वरंदड़ थी सॾींदो आहे। वरी जॾहिं पाण वटां खेसि का नेमत बख़्शींदो आहे तॾहिं जंहिं मतिलब लाइ अॻु सॾींदो हो तंहिंखे विसारींदो आहे ऐं अल्लाह लाइ शरीक मुक़ररु कंदो आहे त संदसि वाट खां माण्हुनि खे भुलाए। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त ऐं काफ़िर पंहिंजे कुफर जी हालत में थोरो वक़्तु नफ़ो वठ, बेशक तूं दोज़खिन मां आहीं। भला जेको राति जे वक़्तनि में सजदो कंदड़ ऐं ॿी इबादत कंदड़ आहे आख़िरत जे अज़ाब खां डिॼंदो आहे ऐं पंहिंजे पालनहार जी रहमत जी उम्मीद रखंदो आहे, सो भलो आहे या उहो बेशुक्र मुशरिक। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त समझ वारा ऐं बेसमझ पाण में बराबर थींदा छा? ध्यान वारा ई नसीहत वठंदा आहिनि। قُلْ يَا عِبَادِي الَّذِينَ آمَنُوا اتَّقُوا رَبَّكُمْ لِلَّذِينَ أَحْسَنُوا فِي هَذِهِ الدُّنْيَا حَسَنَةٌ وَأَرْضُ اللَّهِ وَاسِعَةٌ إِنَّمَا يُوَفَّى الصَّابِرُونَ أَجْرَهُم بِغَيْرِ حِسَابٍ
चओ त मुंहिंजा मोमिन बानो पंहिंजे पालनहार खां डिजो जिन हिन दुनिया में चङाई कई तिन ई लाइ आख़िरत में चङाई आहे ऐं अल्लाह जो मुल्क वेकरो आहे रुगो साबरन खे संदन बदिलो अणखुट ॾिबो قل إني أمرت أن أعبد الله مخلصا له الدين وأمرت لأن أكون أول المسلمين قل إني أخاف إن عصيت ربي عذاب يوم عظيم قل الله أعبد مخلصا له ديني فاعبدوا ما شئتم من دونه قل إن الخاسرين الذين خسروا أنفسهم وأهليهم يوم القيامة ألا ذلك هو الخسران المبين لهم من فوقهم ظلل من النار ومن تحتهم ظلل ذلك يخوف الله به عباده يا عباد فاتقون والذين اجتنبوا الطاغوت أن يعبدوها وأنابوا إلى الله لهم البشرى فبشر عباد الذين يستمعون القول فيتبعون أحسنه أولئك الذين هداهم الله وأولئك هم أولو الألباب ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेन चओ त बेशक मूंखे हुकुम थियो आहे त अल्लाह लाइ पंहिंजी इबादत ख़ालिस करे रुगो उन जी इबादत करियां ऐं मूंखे हुकुम थियो आहे त सभ खां पहिरियों हुकुम मञींदड़ आऊं आहियां चओ त जेकॾहिं आऊं पंहिंजे पालनहार जी नाफ़रमानी करियां त बेशक आऊं वॾे ॾींहं जे अज़ाब खां डिॼां थो चओ त पंहिंजी इबादत अल्लाह लाइ ख़ालिस करे फ़क़ति उन जी इबादत करियां थो पोइ अल्लाह खां सवाइ जंहिंखे अमीं घुरो तंहिंखे पूॼो खेनि चओ त बेशक छिए वारा उहे आहिनि जिन गुमराह थियण सबबां पाण खे ऐं पंहिंजनि घर वारनि खे क़यामत जे ॾींहुं छिए में विधो ख़बरदार उहो ई पधरो छियो आहे संदुनि मथां बाहि जूं छटिरियूं ऐं संदुनि हेठां बि अहिड़ा विछाणा हूंदा इहो अज़ाब आहे जंहिंखां अल्लाह पंहिंजनि बाननि खे डेॼारे थो तंहिं करे ए मुंहिंजा बानो मूंखां डिॼो ऐं जिन माण्हुनि बुतनि जी पूॼा करण खां पासो कयो ऐं अल्लाह ॾांहुं वरिया तिन लाइ ख़ुशख़बरी आहे पोइ ऐं पैगंबर मुंहिंजनि उन्हनि बाननि खे ख़ुशख़बरी ॾे जेकी ॻाल्हि ॿुधंदा आहिनि पोइ उन मां तमामु चङीअ ते हलंदा आहिनि इहे उहे आहिनि जिन खे अल्लाह हिदायत कई आहे ऐं इहे ई ध्यान वारा आहिनि أفمن حق عليه كلمة العذاب أفأنت تنقذ من في النار لكن الذين اتقوا ربهم لهم غرف من فوقها غرف مبنية تجري من تحتها الأنهار وعد الله لا يخلف الله الميعاد
भला जंहिं ते अज़ाब जो हुकुम साबित थियो सो बची सघंदो छा? तूं बाहि में पियल खे छॾाए सघंदे छा? पर जेकी पंहिंजे पालणहार खां ॾिना तिन लाइ माड़ियूं आहिनि, उन्हनि जे मथां ॿियूं माड़ियूं अॼलियूं आहिनि, उन्हनि जे हेठां वायूं वहंदियूं आहिनि। अल्लाह इहो अंजाम कयो आहे, अल्लाह अंजाम न फेराईंदो आहे। أَلَمْ تَرَ أَنَّ اللَّهَ أَنزَلَ مِنَ السَّمَاءِ مَاءً فَسَلَكَهُ يَنَابِيعَ فِي الْأَرْضِ ثُمَّ يُخْرِجُ بِهِ زَرْعًا مختلفا ألوانه ثم يهيج فتراه مصفرا ثم يجعله حطاما إن في ذلك لذكرى لأولي الألباب أفمن شرح الله صدره للإسلام فهو على نور من ربه فويل للقاسية قلوبهم من ذكر الله أولئك في ضلال مبين न ॾिठो अथई छा त अल्लाह आसमान खां पाणी वसायो, पोइ उनखे ज़मीन जे चश्मनि में वहायाई, वरी उन सां मुख़्तलिफ़ रंग जी पोख ॼमाईंदो आहे, वरी सुकी वेंदी आहे, पोइ उनखे ज़र्द थियल ॾिसंदो आहीं, वरी उनखे ज़रा ज़रा कंदो आहे। बेशक उन में ध्यान वारनि लाइ नसीहत आहे। भला जंहिंजो सीनू दीन इस्लाम लाइ अल्लाह खोलियो आहे ऐं उहो पंहिंजे पालणहार जे नूर जे सोझरे ते हुजे, सो सख़्त दिल वारनि काफ़रनि जहिड़ो थींदो छा? पोइ उन्हनि लाइ वेल आहे जिन जूं दिलियूं अल्लाह जे यादि करण खां सख़्त थियूं आहिनि, इहे पधरीअ गुमराहीअ में आहिनि। الله نزل أحسن الحديث كتابا متشابها مثانية تقشعر منه جلود الذين يخشون ربهم ثم تلين جلودهم وقلوبهم إلى ذكر الله ذلك هدى الله يهدي به من يشاء ومن يضلل الله فما له من هاد أفمن يتقي بوجهه سوء العذاب يوم القيامة وقيل للظالمين ذوقوا ما كنتم تكسبون كذب الذين من قبلهم فأتاهم العذاب من حيث لا يشعرون فأذاقهم الله الخزي في الحياة الدنيا ولعذاب الآخرة أكبر لو كانوا يعلمون अल्लाह तमाम चङी ॻाल्हि यानी अहिड़ो किताब नाज़िल कयो जो हिक ॿिए जहिड़ा संदसि मज़मून दोहरायल आहिनि। उन जे ॿुधण खां उन्हनि माण्हुनि जूं खलूं कांदार बियूं आहिनि जेकी पंहिंजे पालण हाल खां डिॼंदा आहिनि।
वरी संदन खलूं ऐं संदन दिलियूं अल्लाह जे यादि करण ते कूरियूं थींदियूं आहिनि। इहा अल्लाह जी हिदायत आहे, जंहिंखे घुरे तंहिंखे उन सां वाट ॾेखारे थो, ऐं जंहिंखे अल्लाह गुमराह करे तंहिंखे को हिदायत कंदड़ कोन्हे। भला जेको क़यामत जे ॾींहुं पंहिंजे मुंहं सां बुछड़े अज़ाब खे रोके थो, सो छुटल जे बराबरि थींदो छा? ऐं ज़ालिमनि खे चइबो त जेकी कंदा हुयो तंहिंजी सज़ा चखो। जेकी खाउन अॻु हुआ तिन बि कूड़ भांयो हो, पोइ वटुनि उतां अज़ाब पहुतो जितां ॼाणंदा ई न हुआ। पोइ अल्लाह खेनि दुनिया जी हयाती में ख्वारी चखाई, ऐं बेशक आख़िरत जो अज़ाब तमामु वॾो आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि ॼाणनि हा त पाण खे अज़ाब खां बचाईनि हा। وَلَقَدْ ضَرَبْنَا لِلنَّاسِ فِي هَذَا الْقُرْآنِ مِنْ كُلِّ مَثَلٍ لَعَلَّهُمْ يَتَذَكَّرُونَ قُرْآنًا عَرَبِيًّا غَيْرَ ذِي عِوَجٍ لَعَلَّهُمْ يَتَّقُونَ ضرب الله مثلا رجلا فيه شركاء متشاكسون ورجلا سلما لرجل هل يستويان مثلا الحمد لله بل أكثرهم لا يعلمون إنك ميت وإنهم ميتون ثم إنكم يوم القيامة عند ربكم تختصمون فمن أظلم ممن كذب على الله وكذب بالصدق إذ جاءه أليس في جهنم مثوى للكافرين والذي جاء بالصدق وصدق به أولئك هم المتقون لهم ما يشاءون عند ربهم ذلك جزاء المحسنين ليكفر الله عنهم أسوأ الذي عملوا ويجزيهم أجرهم بأحسن الذي كانوا يعملون ऐं बेशक माण्हुनि लाइ हिन क़ुरान में हर क़िस्म जा मिसाल बयान कयासूं त मन उहे नसीहत वठनि। क़ुरान अरबी ॿोलीअ में बेऐब नाज़िल कयोसूं त मन उहे डिॼनि। अल्लाह मिसाल बयान थो करे, हिकु बानू जंहिं में घणा बदमिज़ाज मालिक भाइवार आहिनि, ऐं ॿियो बानू ख़ुलासो हिकिड़े माण्हूअ जी मिल्कियत आहे। मिसाल में इहे ॿई बाना बराबरि थींदा छा? सभु साराह अल्लाह खे ई जुगाए, पर उन्हनि मां घणा न ॼाणंदा आहिनि। ऐ पैगंबर बेशक तूं बि मरंदे ऐं बेशक उहे बि मरंदा, वरी बेशक अहीं क़यामत जे ॾींहुं पंहिंजे पालणहार वटि पाण में झगड़ो कंदो। पोइ उन खां वधीक ज़ालिम केरु आहे जंहिं अल्लाह ते कूड़ ठाहियो, ऐं जॾहिं सचो दीन वटि आयो तॾहिं उन खे कूड़ ॼाताईं। काफ़िरनि जी जाइ दोज़ख में न आहे छा? ऐं जंहिं सचो दीन आंदो ऐं जंहिंखे सचो ॼातो, इहे ई परहेज़गार आहिनि। जेकी घुरंदासि उन्हनि लाइ संदन पालणहार वटि आहे, भलारनि जो बदिलो इहो आहे त जेकी बुछड़ा कम कयाऊं से अल्लाह खां उन मेटे, ऐं जेकी चङा कम कंदा हुआ तिन बाबति संदन चङो उजूरो खेनि बदिले में ॾे।
أليس الله بكاف عبده ويخوفونك بالذين من دونه ومن يضلل الله فما له من هاد ومن يهد الله فما له من مضل أليس الله بعزيز ذي انتقام ولئن سألتهم من خلق السماوات والأرض ليقولن الله قل أفرأيتم ما تدعون من دون الله إن أرادني الله بضر هل هن كاشفات ضره أو أرادني برحمة هل هن ممسكات رحمته قل حسبي الله عليه يتوكل المتوكلون قل يا قوم اعملوا على مكانتكم إني عامل فسوف تعلمون من يأتيه عذاب يخزيه ويحل عليه عذاب مقيم إنا أنزلنا عليك الكتاب للناس بالحق فمن اهتدى فلنفسه ومن ضل فإنما يضل عليها وما أنت عليهم بوكيل अल्लाह पंहिंजे बाने खे काफ़ी नाहे छा ऐं अल्लाह खां सवाइ जेकी ॿिया आहिनि तिन खां तोखे डेॼारींदा आहिनि ऐं जंहिंखे अल्लाह भुलाए तंहिंखे को हिदायत करण वारो नाहे ऐं जंहिंखे अल्लाह हिदायत करे तंहिंखे को भुलाइण वारो नाहे अल्लाह ग़ालिब बदिले वठण वारो नाहे छा ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं खान पुछी त आसमाननि ऐं ज़मीन खे कंहिं बणायो आहे त ज़रूर चवंदा त अल्लाह पोइ खेनि चओ त अल्लाह खां सवाइ जिन खे सॾींदा आहियो तिन खे ॾिसो त सही जेकॾहिं अल्लाह मूंखे का सख़्ती पहुचाइण घुरे त इहे उन जी पहुचायल सख़्तीअ जे लाहण वारा आहिनि छा या मूंखे को सुख पहुचाइण घुरे त इहे बुत संदसि पहुचायल सुख जे बंदि करण वारा आहिनि छा तूं खेनि चओ त मूंखे अल्लाह काफ़ी आहे भरवसे कंदड़ मथसी भरवसो कंदा आहिनि खेनि चओ त ऐं मुंहिंजी क़ौम अमीं पंहिंजी जाइ अमल करियो बेशक आऊं बि पंहिंजी जाइ अमल कंदड़ आहियां पोइ सिघो ई ॼाणंदो त कंहिं ते उहो अज़ाब अचे थो जो खेसि ख़्वार कंदो ऐं मथुसि हमेशा जो अज़ाब लहे थो बेशक असां तो ते किताब माण्हुनि लाइ सच सां लाथो पोइ जेको हिदायत वारो थियो सो ख़ासि पंहिंजे फ़ाइदे लाइ ऐं जेको गुमराह थियो सो रुगो पंहिंजे नुक़सान लाइ गुमराह थिए थो ऐं तूं मथुनि को ज़िम्मेवार नाहीं الله يتوفى الأنفس حين موتها والتي لم تمت في منامها فيمسك التي قضى عليها الموت ويرسل الأخرى إلى أجل مسمى إن
إن في ذلك لآيات لقوم يتفكرون أم اتخذوا من دون الله شفعاء قل أولو كانوا لا يملكون شيئا ولا يعقلون قل لله الشفاعة جميعا له ملك السماوات والأرض ثم إليه ترجعون अल्लाह माण्हुनि जा रूह संदन मरण जे महल कढंदो आहे ऐं जेको न मुओ आहे तंहिंजो रूह संदस निंड जी हालत में कढंदो आहे पोइ जंहिं ते मौत जो हुकुम कयो अथसि तंहिंखे झलींदो आहे ऐं उन ॿिए खे हिकु मुक़रर मुदत ताईं छॾींदो आहे बेशक हिन में माण्हुनि लाइ निशानियूं आहिनि जेकी ध्यानु कंदा आहिनि अल्लाह खां सवाइ ॿिया शफ़ाअत करण वारा वरिता अथनि छा खेनि चओ त जेतोणीक उहे न की कुझु इख़्तियार रखंदा हुजनि ऐं न की सम्झंदा हुजनि त बि शफ़ाअत कंदा छा खेनि चओ त सभु शफ़ाअत अल्लाह जे वस आहे आसमाननि ऐं ज़मीन जी बादशाही उन जी आहे अमी वरी ॾांहुंसि मोटाइबो وَإِذَا ذُكِرَ اللَّهُ وَحْدَهُ اشْمَأَزَّتْ قُلُوبُ الَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ بِالْآخِرَةِ وَإِذَا ذُكِرَ الَّذِينَ مِن دُونِهِ إِذَا هُمْ يَسْتَبْشِرُونَ قُلِ اللَّهُمَّ فَاطِرَ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ عَالِمَ الْغَيْبِ وَالشَّهَادَةِ أَنْتَ تَحْكُمُ بَيْنَ عِبَادِكَ فِيمَا كَانُوا فِيهِ يَخْتَلِفُونَ وَلَوْ أَنَّ لِلَّذِينَ ظَلَمُوا مَا فِي الْأَرْضِ جَمِيعًا وَمِثْلَهُ مَعَهُ لَافْتَدَوْا بِهِ مِنْ سُوءِ الْعَذَابِ يَوْمَ الْقِيَامَةِ وَبَدَا لَهُم مِّنَ اللَّهِ مَا لَمْ يَكُونُوا يَحْتَسِبُونَ وَبَدَا لَهُمْ سَيِّئَاتُ مَا كَسَبُوا وَحَاقَ بِهِمْ مَا كَانُوا بِهِ يَسْتَهْزِئُونَ ऐं जॾहिं अकेले अल्लाह जे नाले खे यादि कबो आहे तॾहिं जेकी आख़िरत खे न मञींदा आहिनि तिन जूं दिलियूं टहंदियूं आहिनि ऐं जॾहिं अल्लाह खां सवाइ ॿियनि खे यादि कबो आहे तॾहिं उन्हीअ ई महल उहे सराह थींदा आहिनि ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त अल्लाह आसमाननि ऐं ज़मीन जा पैदा कंदड़ ॻुझ ऐं ज़ाहिर जा ॼाणंदड़ तूं ई पंहिंजनि बाननि जे विच में जंहिं ॻाल्हि बाबति उहे झगड़ो कंदा रहिया तंहिं बाबति निबेरो कंदे ऐं जेकी ज़मीन में सभई माल आहे सो ऐं उन जेतिरो ॿियो साणस जेकॾहिं ज़ालिमनि खे हुजे त जेकर उहो क़यामत जे ॾींहुं बुछड़े अज़ाब खां बचण लाइ बदिलो ॾेई चुकनि ऐं अल्लाह जे तरफ़ खां अहिड़ो मामिलो उन्हनि खे पधरो थींदो जंहिंजो गुमान ई न रखंदा हुआ ऐं जेकी बुछड़ायूं कमायूं हुआऊं से उन्हनि खे पधरियूं थींदियूं ऐं जंहिं सज़ा जूं ठठोलियूं कंदा हुआ सा खेनि वेढ़ी वेंदी فَإِذَا مَسَّ الْإِنسَانَ ضُرٌّ دَعَانَا ثُمَّ إِذَا خَوَّلْنَاهُ نِعْمَةً مِنَّا قَالَ إِنَّمَا أُوتِيتُهُ عَلَى عِلْمٍ بَلْ هِيَ فِتْنَةٌ وَلَكِنَّ أَكْثَرَ
أكثرهم لا يعلمون قد قالها الذين من قبلهم فما أغنى عنهم ما كانوا يكسبون فأصابهم سيئات ما كسبوا والذين ظلموا من هؤلاء سيصيبهم سيئات ما كسبوا وما هم بمعجزين أولم يعلموا أن الله يبسط الرزق لمن يشاء ويقدر إن في ذلك لآيات لقوم يؤمنون पोइ जॾहिं माण्हूअ खे का ओखाई पहुचंदी आहे तॾहिं असांखे सॾींदो आहे वरी जॾहिं उन खे पाण वटां का नेमत ॾींदा आहियूं तॾहिं चवंदो आहे त उहा रुगो पंहिंजी सम्झ सां जा मूं में आहे मूंखे ॾिनी वई आहे ईअं न आहे बल्कि उहा नेमत परख आहे पर उन्हनि मां घणा न ॼाणंदा आहिनि बेशक खाउन अॻियुनि बि इहा ॻाल्हि चई हुई पोइ जेकी करतूत कयाऊं थे तिन खाउन कुझु बि मुसीबत न टारी पोइ जेकी कमायाऊं तंहिंजूं बुछड़ायूं खेन पहुतियूं ऐं हुननि मां बि जेकी ज़ालिम आहिनि तिन जेकी कमायो तंहिंजूं बुछड़ायूं खेन सिघो ई पहुचंदियूं ऐं उहे आजिज़ करण वारा न आहिनि नजातो अथनि छा त अल्लाह जंहिं लाइ घुरंदो आहे तंहिंजो रिज़्क़ कुशादो कंदो आहे ऐं जंहिं लाइ घुरंदो आहे तंहिंजो घटि कंदो आहे बेशक हिन कम में उन्हनि माण्हुनि लाइ निशानियूं आहिनि जेकी ईमान आणींदा आहिनि قل يا عبادي الذين أسرفوا على أنفسهم لا تقنطوا من رحمة الله إن الله يغفر الذنوب جميعا إنه هو الغفور الرحيم وأنيبوا إلى ربكم وأسلموا له من قبل أن يأتيكم العذاب ثم لا تنصرون واتبعوا أحسن ما أنزل إليكم من ربكم من قبل أن يأتيكم العذاب بغتة وأنتم لا تشعرون أن تقول نفس يا حسرة على ما فرطت في جنب الله وإن كنت لمن الساخرين أو تقول لو أن الله هداني لكنت من المتقين أو تقول حين ترى العذاب لو أن لي كرة فأكون من المحسنين بلى قد جاءتك آياتي فكذبت بها واستكبرت وكنت من الكافرين
وَيَوْمَ الْقِيَامَةِ تَرَى الَّذِينَ كَذَبُوا عَلَى اللَّهِ وُجُوهُهُمْ مُسْوَدَّةٌ أَلَيْسَ فِي جَهَنَّمَ مَثْوًى لِلْمُتَكَبِّرِينَ وَيُنَجِّي اللَّهُ الَّذِينَ اتَّقَوْا بِمَفَازَتِهِمْ لَا يَمَسُّهُمُ السُّوءُ وَلَا هُمْ يَحْزَنُونَ मुंहिंजे तरफ़ां उन्हनि खे चओ त ऐ मुंहिंजा उहे बानो जिन पाण ते ज़ुल्म कयो ऐं अल्लाह जी बाज खां नाउमीद न थियो छो त अल्लाह सभु गुनाह बख़्शींदो आहे बेशक उहो ई बख़्शणहार महरबान आहे ऐं पंहिंजे पालणहार ॾांहुं वरो ऐं उन खां अॻे संदसि फरमान बरदार थियो जो अव्हां वटि अज़ाब अचे ऐं वरी मदद न ॾिना वेंदव ऐं अव्हां जे पालणहार खां अव्हां ॾांहुं जेका बिल्कुलु चङी शइ नाज़िल कई वई आहे तंहिंजी उन्हीअ खां अॻु ताबेदारी करियो जो अव्हां वटि ओचितो अज़ाब अचे ऐं अव्हीं बेख़बर हुजो इन करे ख़ुदा ॾांहुं मुहाड़ करियो ऐं क़ुर जी ताबेदारी करियो त मतां पोइ को बि जीव चवे त हे अरमान जो अल्लाह जे दीन में सुस्ती कयमि ऐं बेशक आऊं त ठठोलियूं करण वारनि मां हुअसि या चवे त जेकॾहिं अल्लाह मूंखे हिदायत करे हा त ज़रूर परहेज़गारनि मां थियां हा या जॾहिं अज़ाब ॾिसे तॾहिं चवे त जे मुंहिंजो ॿियो भेरो दुनिया में वञणु थिए त जेकर भलारनि मां थियां चइबिस त हाओ बेशक तो वटि मुंहिंजूं निशानियूं आयूं हुयूं पोइ उन्हनि खे कूड़ ॼाती ऐं वॾाई कई ऐं काफ़रनि मां थी ऐं क़यामत जे ॾींहुं तूं उन्हनि खे ॾिसंदे जिन अल्लाह ते कूड़ ॿधो त संदन मुंहं कारा थियल हूंदा वॾाई कंदड़नि जी जाइ दोज़ख में न आहे छा ऐं जिन परहेज़गारी कई तिन खे अल्लाह संदन छोटकारे जे हंध में दोज़ख खां बचाए पहुचाईंदो न की खेनि का मदाई पहुचंदी ऐं न की उहे ग़मगीन रहंदा الله خالق كل شيء وهو على كل شيء وكيل له مقاليد السماوات والأرض والذين كفروا بآيات الله أولئك هم الخاسرون قل أفغير الله تأمروني أعبد أيها الجاهلون ولقد أوحي إليك وإلى الذين من قبلك لئن أشركت ليحبطن عملك ولتكونن من الخاسرين بل الله فاعبد وكن من الشاكرين अल्लाह ई सभु कंहिं शइ जो ख़ल्क़ींदड़ आहे ऐं उहो सभु कंहिं शइ जी संभाल कंदड़ आहे आसमाननि ऐं ज़मीन जूं कुंजूं उन्हीअ वटि ई आहिनि ऐं जिन अल्लाह जी निशानियुनि जो इनकार कयो उहे ई छिए वारा आहिनि चओ त ए बेअक़लो मूंखे ही ॾसींदा आहियो छा त अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजी इबादत करियां ऐं ए पैगुंबर बेशक तो ॾांहुं वही कयो वियो ऐं जेकी तोखां अॻु ॿिया पैगुंबर हुआ तिन हर हिक ॾांहुं बि त जेकॾहिं अल्लाह सां को शरीक मुक़ररु कंदे त तुंहिंजा अमल ज़रूर नास थींदा ऐं ज़रूर छिए वारनि मां थींदे न बल्कि रुगो अल्लाह जी इबादत कर ऐं शुक्र करण वारनि मां हुज
وما قدر الله حق قدره والأرض جميعا قبضته يوم القيامة والسماوات مطويات بيمينه سبحانه وتعالى عما يشركون ونفخ في الصور فصعق من في السماوات ومن في الأرض إلا من شاء الله ثم نفخ فيه أخرى فإذا هم قيام ينظرون وأشرقت الأرض بنور ربها ووضع الكتاب وجيء بالنبيين والشهداء وقضي بينهم بالحق وهم لا يظلمون ووفيت كل نفس ما عملت وهو أعلم بما يفعلون ऐं अल्लाह खे जीअं संदसि ॼाण जो हक़ आहे तीअं न सुञातो ऐं क़यामत जे ॾींहुं सारी ज़मीन संस मुठ में हूंदी ऐं आसमान संस सॼे हथ में वेढ़ियल हूंदा उहो पाक आहे ऐं उन खां मथां आहे जेकी साण शरीक ठहराईंदा आहिनि ऐं पहिरियों भेरो सूर में फूकियो वेंदो पोइ जेको बि आसमाननि में आहे ऐं जेको बि ज़मीन में आहे सो सभु को मरंदो पर जंहिं लाइ अल्लाह घुरियो सो न वरी उन में ॿियो भेरो फूकबो त उमालिक खड़ा थी पिया ॾिसंदा ऐं ज़मीन पंहिंजे पालनहार जे नूर सां रोशन थींदी ऐं अमलनि जो किताब रखबो ऐं पैगुंबरनि ऐं शाहिदनि खे आणबो ऐं संदनि विच में हक़ सां निबेरो कबो ऐं उन्हनि ते ज़ुल्म न कबो सभु कंहिं माण्हूअ जेकी कमायो तंहिंजो पूरो बदिलो खेसि ॾिबो ऐं जेकी कंदा आहिनि तंहिंखे अल्लाह चङो ॼाणंदड़ आहे وَسِيقَ الَّذِينَ كَفَرُوا إِلَى جَهَنَّمَ زُمَرًا حَتَّى إِذَا جَاءُوهَا فُتِحَتْ أَبْوَابُهَا وَقَالَ لَهُمْ خَزَنَتُهَا أَلَمْ يَأْتِكُمْ رُسُلٌ مِّنكُمْ يَتْلُونَ عَلَيْكُمْ آيَاتِ رَبِّكُمْ وَيُنذِرُونَكُمْ لِقَاءَ يَوْمِكُمْ هَذَا قالوا بلى ولكن حقت كلمة العذاب على الكافرين قيل ادخلوا أبواب جهنم خالدين فيها فبئس مثوى المتكبرين ऐं काफ़रनि खे टोलियूं टोलियूं करे दोज़ख ॾांहुं हकालबो तां जो जॾहिं उन वटि पहुचंदा तॾहिं उन जा दरवाज़ा खोलबा ऐं उन जा दारोगा खेनि चवंदा त अव्हां वटि के पैगुंबर न आया हुआ छा जो अव्हां खे अव्हां जे पालनहार जूं आयतूं पढ़ी ॿुधाइनि ऐं अव्हां खे हिन ॾींहं जे पेश अचण खां ॾेजारीनि चवंदा त हाओ आया हुआ डेजारियो बि हुआऊं पर काफ़िरनि ते अज़ाब जो हुकुम साबित थियो पोइ उन्हनि खे चइबो त दोज़ख जे दरवाज़नि मां घिड़ो मंझि सदाईं रहंदड़ आहियो पोइ वॾाई कंदड़नि जी जाइ बुछड़ी आहे
وسيق الذين اتقوا ربهم إلى الجنة زمرا حتى إذا جاءوها وفتحت أبوابها وقال لهم خزنتها سلام عليكم طبتم فادخلوها خالدين وقالوا الحمد لله الذي صدقنا وعده وأورثنا الأرض نتبوأ من الجنة حيث نشاء فنعم أجر العاملين ऐं जेकी पंहिंजे पालणहार खां ॾिना से टोलियूं टोलियूं बेहिश्त ॾांहुं रवाना कबा तांजो जॾहिं उन वक़्तु ईंदा ऐं उन जा दरवाज़ा खोलबा ऐं उन जा दारोगा खेनि चवंदा त अव्हां ते सलाम हुजे अवी हाणे ख़ुशि रहो पोइ मंझुसि हमेशा रहण लाइ घिड़ो ऐं चवंदा त सभु साराह उन अल्लाह खे जुगाए जंहिं पंहिंजो अंजाम असां सां सचो कयो ऐं असांखे हिन ज़मीन जो वारिस कयाई बेहिश्त मां जिते वणंदो अथऊं उते जॻह वठूं था पोइ अमल कंदड़नि जो अजर कहिड़ो न चङो आहे وترى الملائكة حافين من حول العرش يسبحون بحمد ربهم وقضي بينهم بالحق وقيل الحمد لله رب العالمين ऐं मलाइकनि खे अर्श जी चौधारी वकोड़ींदड़ ॾिसंदे पंहिंजे पालणहार जी साराह सां गॾु पाकाई बयानु कंदा आहिनि ऐं उन्हनि जे विच में इंसाफ़ जो हुकुम कबो ऐं आख़िर में चयो वेंदो त सभु साराह जहाननि जे पालणहार अल्लाह खे जुगाई